संगत में मुझे साईं वसे थो। कृपा कंदा। यह प्रभु जी कृपा है जो असांजे हृदय में श्रद्धा प्रकट कई वही आहे। उन श्रद्धा के अंतर्गत असां हिते आया आहियूं। रात को वठी हिन महिल ताईं वेठा आहियूं श्रद्धा के अंतर्गत। धर्म जी जेका पाड़ आ, अस्तंभ आ, बेस आ, उहा श्रद्धा है। श्रद्धावान लभ्यते ज्ञानम। श्रद्धावान ज्ञान के प्राप्त कंदो और ज्ञान के हृदय में धारण सां सुख शांति आनंद की प्राप्ति थींदी। बाक़ी रहंदो जेके ज्ञान ॿुधजे उन्हनि ते वचननि ते प्रभु कृपा करे असांखे विश्वास अची वञे। विश्वासं फलीभूतम, फल प्राप्त थींदो विश्वास। धन भागी आहियो। जे माता साहब जे स्थल जो उद्घाटन लाइ ॿुधायो वियो, असां उन पूज माता साहब जी थोड़ी सिफ़त ध्यान में रखूं। मुंहिंजी माता जी जॾहिं शादी थी मुंहिंजे पिता रूप संत सां, इन अखर खे ताज़ो कयो थो वञे। पंहिंजे सदगुरु पिता स्वरूप साइन खे उन पहिरें वक़्तु वाधाई ॾिनी। भई घोट कुंवार तव्हां ॿिन्ही खे वाधायूं हुजनि। चाचो सेवाराम ॻाल्हि पियो करे, असां मुश्कियासीं। उन मुश्कण ते साईं चवनि था भई छो उहा स्त्री वाधाई ॾियण जे हक़दार न आहे जंहिंखे शिव रूप पति मिले। श्री राम। जंहिंखे शिव रूप पति मिले त उहा छा थी पई? श्री राम। आदि शक्ति स्वरूपा पार्वती। जंहिंजी दया 79 में असां हिते आयासीं, वरी 99 में, वरी 10 साल खां पोइ ओॾे वञणु थियो। इन विच में माता साहब 3 भेरा थी वई, 4थों भेरो आई। पूरे महीने मथों संत कंवरराम साहब जी निर्वाण शताबंदी हुई जंहिं ते माता साहब आई। ऐं माता साहब जिन जे जीवन जो उहो त भारत जो आख़िरी दौर हुयो। दिल्ली पहुता हिन प्यारे जो 99 में, प्यारे राजकुमार जो जंहिंजो नालो कालू हो। तव्हांजे हाणे साम्हूं बीठो श्रद्धा जे अस्तंभ सां हाणे जुड़ियो वेठो आहे। जंहिंजो नालो पूज माता साहब राजू रखियो। अॼु खां 5 या 6 वरे चइजनि, ज्योतिन साहिबनि जे दत्या में मेले ते मोकिलाइण जे वक़्तु जंहिं स्थल ते असां रहियल हुआसीं, हिन प्यारे राजकुमार ऐं संदसि सौट परसराम चयो साईं असांजो हिकु प्लाट शेवा में, और परसराम बि चयो असांजो हिकु प्लाट शेवा में। मथों मां आख़िर कोन पुछियो काथे प्लाट, केतिरो प्लाट, छाजे लाइ प्लाट। 2 साल गुज़री विया। श्री राम। ज्योतिन जे मेले ते त ख़ासि वञण ई थींदो हो। उन त ॿुधायूं त हिकु कॉलोनी आहे नई ठहियल, उन में कुझु घर वेठा आहिनि, किन घरनि जो उद्घाटन थी वियो आहे, के घर ठहणा आहिनि, और उते 2 प्लाट आहिनि, पर पंहिंजी पंहिंजी जॻह ते उन कॉलोनी वारनि जो बि ख़्यालु आहे त जेकर उन कॉलोनी जे गेट जे अॻियां 2 प्लाट उहे
ट्रांसफ़र करे उते रखिया वञनि ऐं ॿई मिलाए करके जंहिंमें अस्तल ठहे त कॉलोनी वारा मथो टेके अंदरि पोइ पंहिंजे घरनि में वञनि। उन खां वधी वरी वीचार इहो आयो त जेकर इन्हनि प्लाटनि खे हिते विकिरो करे उहा कॉलोनी शहर में अची वई आहे और ॿाहिरि प्लाट पिया न सस्ता मिलंदा त उते थोरो वधीक एरिया वठी करके अस्तल खे थींदी त ॻणायो वञे। भॻवान कृपा सां वधदे वरी कंहिं प्यारनि जी कॉलोनी ठहियल हुई, उन्हनि में उन्हनि जा प्लाट पियल, उन्हनि प्लाट वरी मुफ़्त में ॾिना खणी अस्तल खे। त हे जेके ॿ प्लाट थिया हिननि जे जेका पैसा मिला उहा उन आस्थान ते लॻाया विया। प्रभु कृपा ईअं बणिबी वई। अॼु अस्तल केतिरे दायरे में आहे उते बि ॿुधाए न, घणी एरिया आहे? 6 अॼु आस्थान ठही चुको आहे, जंहिंमें हाल आहे। हाल घणो आहे? 31 बाई 50 जो हाल ठहियल आहे। 2 आस्थान कुटिया साहिब और दरबार साहिब। पोयों हाल आहे महिमान जे रहण जो, 2 कमरा ॿिया आहिनि, अॻियों कमरो आहे, विरांडो आहे। इहो असल ठही चुको आहे। इन जॻह 2 प्लाट वठी करके रोड सां आस्थान खे मिलाए छॾियो अथऊं। उन सां भरिसां 3 प्लाटनि वठण जी उमेदु आहे, जंहिंमें इहा भावना आहे त 12 महीना अखियुनि जे ऑपरेशन उते थींदा रहनि। इन भावना सां उन प्लाट में वरी अस्तल ठाहिणो आहे, जंहिंमें डॉक्टर साहिब दिलजा ॾेई वियो आहे। शायदि उहा नींव उते लॻे। 9, 10, 11 इन ख़्याल सां इहे तारीख़ बीहायूं वयूं आहिनि जो 11 तारीख़ जून जी गंगा दसाड़ो आहे और माता साहिब जी पुण्यतिथि हर साल थींदी आहे हिते जेका मल्हाइबी आहे। त उन आस्थान खे इन रूप सां रखियो वियो त जीअं हिन आस्थान शिव शांति आश्रम ते आस्थान जो उद्घाटन करे और बाबा साईं जी वरसी शुरू कई वई, तीअं उन नेम खे ओॾहें लागू कयोसीं त 9 तारीख़ शुक्रवार ॾींहुं आस्थान जो उद्घाटन करे यज्ञ कराए और माता साहिब जी वरसी शुरू थींदी, जेका गंगा दसाड़े ते जीअं बाबा जे चोॾस ते भोग पियो तीअं उन ते भोग पवंदो और 12 तारीख़ सुबुह जो पलव थींदो और उहा वरसी हर साल उते मल्हाई वेंदी पई। इन जे लाइ सभई समतिन वारा जंहिं शहरनि जा हिते आया आहिनि, इन सभिनी ॾे पर्चा 1, 2, 3 वियल आहिनि। ऐं आम संगत खे बि इहो वेनती आहे असां त इन्हनि ॾींहंनि में 9, 10, 11 में उते पहुची करके उन अस्तल जो उद्घाटन में शरीक थियनि। इहो सभु असां सभिनी जो पंहिंजो ई कार्य आहे। बसि एतिरी वेनती आहे। बोल गुरु नानक देव। जेको सुखमनी साहिब श्री राम श्री राम। बाबा सत्संग ईअं आहे जीअं बुहारी खे असांजा वॾड़ा या धार्मिक पुरुष उन जो कम जे सफ़ाई करणो आहे त उनखे सुहारी छॾियो वेंदो आहे। श्री राम। तीअं सत्संग हिन जीव जो सुधार आहे, सदगति प्राप्त कराइण वारो आहे। जीअं बुहारी ॾींहुं 2 न पाइण सां आख़िर काई ॼमंदी वेंदी, मिटी वहंदी वेंदी, तीअं सत्संग बि असांखे रोज़ो रोज़ आवश्यकता आहे। मन ते वासनाउनि कामनाउनि जी मल सुबुह खोटी राति ताईं केतिरी चढ़े थी, उनखे दूर करण लाइ सत्संग हिकु बुहारी आहे जेका रोज़ खपे। श्री राम। हिन वक़्तु 76 पद सुखमनी जा चया विया आहिनि सुख जे आण जे लाइ। 75 मनोसो पद चइजी चुका आहिनि 75 महीननि में। अॼु 76 पद हले थो सुख जे ॾियण वारो। उनजे तात्पर्य जो तत खे असां खणी वञूं, सदाईं सुख ई सुख रहंदो। श्री राम। कई कोट राजस तामस सातके,
कई कोट राजस तामस सातके, कई कोट स्मरत प्राण मत सासत, वेद प्राण स्मृत सासत, कई कोट वेद प्राण स्मृत सासत, स्मृत सासत, कई कोट राजस तामस सातके, कई कोट रतन समुद्र, कई कोट किए रतन समुद्र, रतन समुद्र, कई कोट नाना प्रकार जंत, श्री राम राम, श्री राम राम, कई कोट नाना प्रकार जंत, कई कोट नाना प्रकार जंत, कई कोट किए रतन समुद्र, कई कोट किए चिरजीवे, कई कोट किए चिरजीवे, कई कोट गिरि मेर सुवरन थीवे, कई कोट गिरि मेर सुवरन थीवे, कई कोट किए चिरजीवे, कई कोट किए चिरजीवे, कई कोट गिरि मेर सुवरन थीवे, कई कोट जख किन्नर पिसाच, कई कोट जखे किन्नर पिसाच, कई कोट भूत प्रेत सूकर मृगाच, सब ते नेरे सबहू ते दूरे, सब ते नेरे सबहू ते दूरे, नानका पल पत रहा भरपूर, ओ नानका पल पत रहा भरपूर, सुखमणि सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, सुखमणि सुखमृत प्रभु नाम, श्री राम। प्यारा मंजा, प्रभु पाण न जणाए त असांखे कहिड़ी ख़बर पए त परमात्मा केॾी सृष्टि ठाही आहे, और उन सृष्टि में छा छा ठाहियो अथई, केतिरी गिणती आहे, उहा प्रभु बहितर सुञाणे। श्री राम। असांजो जेको बि हे संकीर्णता पिणो आहे,
मां पिणो आहे, इहो थोरो पूर्ण ॼाण जे न हुजण जे करके व्यापक दृष्टि असांखे न आई आहे, तंहिंजे करके इहो त उन दृष्टि खे, नज़रिए खे व्यापक रूप सां सुखमनी साहिब में साहबनि श्रवण करायो आहे। कई कोट राजस तामस सातक, टिन गुणनि में हे सृष्टि हले थी। के तमोगुणी पुरुष आहिनि, आलसी, निंद्रा, कमु न करणो आहे, न स्वार्थ जो न परमार्थ जो। उहे बि किरोड़े आहिनि और कई किरोड़े अहिड़ा बि आहिनि जेके राजस आहिनि, जेके संसार जे माया खे प्राप्त करण जे लाइ पूर्ण उनजो प्रयत्न ॾींहुं राति हली रहियो आहे, अधिक हयाती हली रहियो आहे। इहे राजस और सातक जेके सत्संग कीर्तन प्रभु जो नाम श्री राम, गिणती में तो 60 लख बि अॼु भारत में ॻणिया अथऊं, पर धार्मिकता खे मिलाए करके सॼो भारत जो धार्मिक देश आहे। कई मिलंदा सतोगुणी पुरुष, राजस तामस सातक, पर इन टिनी माया जे अंतर्गत सॼी हिन पंज तत्व भौतिक जी रचना कई वई आहे। हाणे वरी उन्ही खे ठीक सां हलाइण जे लाइ कई कोट वेद, पुराण, स्मृत और शाश्वत, इहे असांखे यादि हुजनि। जेकॾहिं असां हिंदू आहियूं त असांखे ॿुधाइण जो कोई प्रश्न थिए त असांखे ॼाण हुजणु घुरिजे त असांजा हिंदू मूल ग्रंथ कहिड़ा आहिनि। उहे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 27 स्मृतियूं। श्री राम, 4 वेद, 6 शास्त्र, 27 स्मृतियूं, जंहिंमें क़ाइदो कानून ॿुधायल आहे। हिन पाप जे करे हे फल, हिन पाप जे करे हे फल। जेके इंडियन पेनल कोड आहिनि 511 धाराऊं अंग्रेज़नि जेके ठाहियूं, उहे बि असांजे मनुस्मृति जे अंतर्गत ॿधल आहिनि। क़ाइदो कानून असांजो। और 6 शास्त्र, वक्त जो शास्त्र, ज्योतिष जो शास्त्र, वेदांत जो शास्त्र, मीमांसा जो शास्त्र, अलॻि अलॻि। भई वक्त जे अंतर्गत सभु कुझु थिए थो, ज्योतिष गिरहनि जे अंतर्गत सभु थिए थो, हर हिकु पंहिंजे पंहिंजे रूप में लिखियो आहे। इहो सभु संसार जे रजो तमो सतो जी प्रक्रिया कीअं थिए, उहा चइनी में इहा ॼाणाई वई आहे, वेदनि में, शास्त्रनि में, पुराणनि में। हिन तरीक़े सां हलंदासीं त असांखे सुख थींदो। हाणे मथे आया कई कोट कीए चिर जीवे, कई किरोड़े चिर जीवन आहिनि जेके सदाई जी रहिया आहिनि। बसि परलय कालो त समापन थियनि, न त अञा जीअरा ई जीअरा आहिनि। प्रभु बहितर थो ॼाणे 84 लख जूणनि जा क़िस्म आहिनि, 84 लख जूणनि जा क़िस्म आहिनि। हिकु हिकु जूण केतिरी आहे प्रभु बहितर थो ॼाणे। कई कोट कीए चिर जीवे, कई कोट गिरी मेर सुवरन थी वे। कई किरोड़े जबलनि जो राजा सुमेर, गिरी मेर, सुवरन थी वे और सोनो सुमेरु पर्वता। ये भी कई किरोड़े आहिनि। कई कोट कीए रतन समुंद, कई किरोड़े उहे रतन असांजे समुद्र में आहिनि। राजाउनि जे खोजना सां उहे टोबा अंदरो लही था अचनि। कई कोट नाना प्रकार जंत, कई किरोड़े अनेक प्रकारनि जा जंत पुरुष आहिनि। श्री राम, कोई हिकु सीमा न आहे, कई किरोड़े। पर आख़िर में साफ़ता में चवनि था त उहो परमात्मा जेको आहे सभ ते नेड़े, सभु ते दूर, सभ खां नेड़े। राति वचन साहिब जे अर्थ महिल ॿुधी आयो, उहो परमात्मा सभ में समायल आहे और सभ खां न्यारो आहे। सभ ते नेड़े, सभू ते दूर, नानक आप अलपत, पाण लिप्त नथो थिए और रहिया भरपूर। नस नस में भरियो बि पियो आहे पर लिप्त कोन्हे। श्री राम। तो मुंहिंजा प्यारा,
असां पंहिंजी वृत्ति खे सतगुरुनि जो नाम वठी करके गुरु खां गति वठी करके उन सां अहिड़ा लीनता पायूं जो सभु कुझु कंदे बि असांखे भासे न। प्रभु जिन उनखे सम्झो आहे ओरे वारनि सां ओरे आहे, परे वारनि सां परे आहे, सभ ते नेरे सभूं ते दूर, नानक आप अल्पत अलिप्त लिप्त नथो थिए, रहिया भरपूर, सभिनी में भरपूर आहे। बाहर भीतर एको जानो हे गुरु ज्ञान बताई, कहो नानक बिन आपाची ने मिटे न भरम की काई। धन भागशाली आयो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय। राम कृष्ण भगवान बोल, गुरु नानक देव की जय, गोट की जय, सतगुरु साईं खोता राम साहिब की जय, सत्य साईं सतनाम रामदास साहिब की जय, राम साहिब की जय, राम साहिब की जय, आत्मा की जय, सबको पैरी पैरी संगो बोलो।